दोस्तों ही मासूम ॿार है ऐं जॾहिं असां ही डिस्ट्रीब्यूशन वारे अमल जे लाइ हिते पकवान सेंटर ते मौजूदु आहियूं सॼी टीम असांजी फुकराई सथ जी तो ॿारु नंढड़ो आयो जंहिंजो नालो असद चांडियो आहे ऐं चईंदा कादरी साहब तव्हीं आहियो ऐं तव्हां ही जेको नेकी जो कमु करियो पिया ऐं चाहियां थो त हिन में पंहिंजी कंट्रीब्यूशन ॾियां ऐं पोइ हुन 2000 रुपया जेके हुनजे हथ में आहिनि उहे हू कादरी साहब खे ॾे पियो वधीक कादरी साहब खां हाल अहिवाल वठूं था। सच जी ॻाल्हि आहे असां त पंहिंजे कम में सिंधियार असां सॼी संगत वेठा हुआसीं इहो हलंदो आहे असांजे रूटीन जो ऐं असां पंहिंजे ख़्याल में वेठा हुआसीं पर हिन नंढे तव्हां सभिनी जे साम्हूं अचे ऐं जॾहिं पुछो त ज़ुल्फ़िकार क़ादरी तव्हां आहियो मां सम्झो ॿार अलाए कहिड़े हवाले सां तोखां पुछे थो पुछो हा बाबा मां आहियां त हुन पंहिंजे खीसे मां 2000 कढी ऐं ॾिना ऐं चई त तव्हां हीउ जेको कमु कयो था न मुतासिरनि जे लाइ जेके इन ग़रीबनि जे लाइ जेके घर घाट छॾे आया आहिनि ऐं उन्हनि खे तव्हां जेको रिलीफ था ॾियो मानी था करायो हे उन में मुंहिंजो नंढो कंट्रीब्यूशन आहे तव्हां शामिलु करे छॾियो। सच मूं वटि लफ़्ज़ न आहिनि हिन जे लाइ हिन जा इहे 2000 न 2 बिलियन आहिनि हिन ॿार जा इहे 2 बिलियन आहिनि हिन जी क़ुर्बानी हिन जे जज़्बे रियली जॾहिं क़ौम में अहिड़ा ॿार हुजनि जंहिं क़ौम में अहिड़ा ॿार हुजनि उहा क़ौम कॾहिं बि जेको आहे शिकस्त या आण न मञींदी। असद रियली असद लव यू रियली ग्रेट यार ऐं असीं हिते पंहिंजे मुंदार ज़ुल्फ़िकार हालेपोट जो ज़िक्र करणु ज़रूरी था सम्झूं त हुनजी दिलि जेका आहे हुनजो जज़्बो हर वक़्तु असां सां गॾु आहे ऐं कोविड जे ज़माने खां वठी करे हीअ असां दोस्तनि जो हिकिड़ो जेको मोहबती दोस्तनि जो हिकिड़ो ग्रुप जुड़ियो आहे सॼी दुनिया जेका आहे कादरी साहब जा 5 लख खां वधीक फॉलोअर्स आहिनि असांखे ॿुधनि पिया ऐं असां सभिनी जे अखियुनि में नमी आहे ॻोड़ा आहिनि ॻोड़ा ख़ुशी जा बि आहिनि ऐं ॻोड़ा गॾोगॾु तकलीफ़ जा बि आहिनि त सिंध जा माण्हू जे अंदाज़ में असांजो ॾियारियूं कतारुनि में बि मानी पियूं हासिलु कनि इहो हिकिड़ो अहिड़ो ॾुखियो अमल आहे जेके ॾिसी करे असां सभई हिन वक़्तु आबदीदा आहियूं। प्लीज़ जेके सॼी दुनिया में दोस्त वेठल आहियो असांखे ॾिसो ॿुधो पिया असीं ईअं नथा चऊं त को तव्हां असांजे ग्रुप जी या असांजी जेके दोस्त कमु पिया कयूं लखे सवें ॿिया दोस्त बि कमु पिया कनि तव्हां पाण निकिरो ऐं पाण ई दोस्तनि जी इन तरीक़े सां मदद करियो। बिल्कुलु 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 असद तव्हांखे इहो कीअं ख़्यालु आयो बाबा गरीब मुतासिर जेके घर छॾे निकिरनि था ॿाहिरि रोडनि ते उनखे घर कोन्हे खाइण पीअण लाइ मानी कोन थी नसीब थिए कहिड़े वक़्त बि नसीब कोन थिए तव्हांखे ॾिठुमि मां टी वी लाइव ते तव्हां ग़रीब जी मदद कयो इन करे मां सोचियो तव्हांखे ॿिया ग़रीबनि में तव्हां शामिलु तव्हां जेके दोस्त सॼी दुनिया में असद खे ॿुधी रहिया आहियो ही जज़्बो हूंदो आहे ही जेको जज़्बो हूंदो आहे न हे असद जहिड़े ॿारनि वारो जज़्बो जंहिं क़ौम में अहिड़ा ॿार हुजनि ऐं उहा क़ौम घाटी वादियूं थी सघनि थी पर हीअ क़ौम विढ़ंदी अॻिते हली ही जज़्बे सां ईंदी ऐं असद जेको जंहिं अचे सच ॿुधायो मां त पंहिंजे ख़्याल सां वेठो हुउमि ऐं असीं दोस्त मानी पिया पचरायूं त अॼु IDPs आया आहिनि ख़ैरपुर नाथन शाह ऐं ॿियनि इलाइक़नि खां मेड़ खां जोई खां ऐं त उन्हनि जो जेको असांखे खाधे जी तयारी हुई ऐं मां पंहिंजे ख़्याल सां वेठो हुउमि जीअं दोस्तनि ॿुधायो त हीउ नंढो असद आयो ऐं मूंखे चई त तव्हां ज़ुल्फ़िकार क़ादरी आहे मुंहिंजो हा त हीउ न कढी ऐं मूंखे चयो त हीउ जेको तव्हां हीउ मूंखां वठो हीउ मुंहिंजी ख़र्ची आहे ऐं तव्हां असद जा ख़्याल ॿुधा त हुन असांखे जेको पंहिंजो हीउ कंट्रीब्यूशन जेको ॾिनो आहे 2000 रुपए जो हीउ 2000 न आहिनि हीउ 2 बिलियन आहिनि असांजे लाइ ऐं असद रियली प्राउड ऑफ यू बेटा ऐं अल्लाह पाक तव्हांखे शाद आबाद रखे ऐं मूं वटि लफ़्ज़ न आहिनि तव्हांजे लाइ अलाह तव्हांखे शाद आबाद रखंदो त दोस्त अवां ॾिसी सघो था त अहिड़ा असां वटि ॿार बि आहिनि जेको जज़्बो था रखनि। महिरबानी इनशाला तव्हां सां मिलंदासीं हाणे मानी असांजी तयारु थी वई आहे ऐं असां हाणे कैंपुनि ते निकिरंदासीं इनशाला वरी तव्हां सां मिलंदासीं दुआउनि में यादि कजो।